बाबा साईं, फिलहाल तो बशो खे लटाया हूं, बाक़ी रहीम अञा हथ न आयो। हाणे रहीम होशियार थी हूंदो, तव्हांखे एॾो कयो थींदो? बाबा साईं पोइ छा रहीम खे छॾे ॾियूं? मां बहावल जा कन छिकी आयो आहियां। तव्हां ॻोठ ते नज़र रखो, जेकॾहिं हू ॿीहर ग़लती कनि था न त पोइ रहीम ते छा, पर न बहावल खे वक़्तु कोन कबो। सरकार, मां त चवां थो त बावल खे बि हिकु सटको ॾियारे छॾियो। ॻाल्हि बहावल जी नाहे, असां जेके उन सां झेड़ो कयोसीं न त हुनजो सॼो ॻोठ असांजो मुखालिफ़ थी वियो, ऐं मां उन्हनि जूं हमदर्दियूं न्याण नथो चाहियां। बावल को एॾो ॻोठ जो दादलो न आहे जो उन जे चकर में सभु तव्हांजा मुखालिफ़ थी वञनि। तूं हिन ॻाल्हि खे न सम्झंदे आशू। जॾहिं माण्हू पंहिंजी अना ते अची थो वञे न पोइ उनाए ॾिसंदो त साम्हूं केरु आहे। जॾहिं त हिन वक़्तु असांजा मुखालिफ़ तमामु घणा आहिनि, ऐं मां नथो चाहियां त मुखालिफ़ मुंहिंजा वधनि। वधायो सरकार, तव्हां ई वधायो। पोइ चयो आहे उन ते अमल कयो। असां क़ुरान करे आयासीं, फ़िलहाल कंहिंसां का बि तकड़ न आहे करणी। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।